नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सरदारी निज़ाम ऐं भोतारनि हथां शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल ख़िलाफ़ सिंधड़ी जे शहरियुनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो। मुज़ाहिरे जी अॻवानी फ़ैरोज़ शहर, सोशल वर्कर अब्दुल मालिक शहर, नरसिंह मेघवाड़ कई। इन मौक़े ते ज़ोरदार नारा हंया विया। ॼाम अवेस ऐं ॼाम अब्दुल करीम खे फांसी ॾियण जो मुतालबो कयो पियो। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब इन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़नि जो चवणु हो त जे सफ़ाखाने अंदाज़ में नाज़िम जोखियो खे क़त्ल कयो वियो आहे, इन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी। शहीद नाज़िम जोखियो माहौलियात ऐं फितरी हुस्न खे बचाइण जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई छॾियो आहे। माहौलियात जो पहिरियों शहीद आहे। असांजे मुल्क जा सरदार जेके अरब शहज़ादनि ज़रिए हितां जे नायाब पखियुनि जो शिकार कराए फितरी हुस्न खे ख़त्म करे रहिया आहिनि, जंहिंजो आवाज़ उथारण ते नाज़िम जोखियो खे पिणु शहीद कयो वियो आहे। उन्हनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वञे। इन्हनि मुतालबो कयो आहे त नाज़िम जोखियो खे शहीद कंदड़ सरदारनि खे फौरी तौर सख़्त सज़ा ॾिनी वञे। सरदारी निज़ाम भोतारनि मां जान छॾायो, भोतारनि मां जान छॾायो। नाज़िम जोखियो जा क़ातिल गिरफ़्तार कयो। नाज़िम जोखियो जे क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। नाज़िम जोखियो जे क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। नाज़िम जोखियो जे क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। नाज़िम जोखियो जे क़ातिलनि खे